सामारोलग साले बंबरो शहर ऐं आसपास जे ॻोठनि में केतिरनि ई ॻोठनि में छतनि कुतनि जो आज़ार वधी वियो, पर कंहिं बि इंतज़ामिया वैक्सीन न कराई। असां बार बार अपीलूं कयूं, पर कंहिंजे मथे ते जूं बि न सुरकी। हिन खां कुझु ॾींहं अॻु पोलियो टीमुनि ते कुतनि हमलो करे हिकु वर्कर रमेश कोहली खे ज़ख़्मी करे छॾियो। हाणे वरी बि 3 तारीख़ खां ॿियो सिलसिलो पोलियो जो जारी आहे। असां समारोह जी इंतज़ामिया ऐं यूसी चेयरमैन खे अपील था कयूं त जल्द में जल्द रोलू कुतनि जे लाइ कुता मार मुहिम इलाइक़नि में कराई वञे, जो जानवर ऐं मक़ामी इंसान बची सघनि। वधीक ॾिसी सघो था हिन रिपोर्ट में। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसां तो हींअर असां साले बंबरो लब्बे में बीठा आहियूं। हीउ हिकिड़ो तालके सामार जो शहर आहे। असां तव्हांखे पहिरीं बि गुज़ारिश कई हुई त चितनि कुतनि जो आज़ार आहे। केतिरे इन इलाइक़नि में कुतनि जो आज़ार वधी वियो आहे। नंढनि वॾनि माण्हुनि ऐं जानवरनि ऐं ॿार बचनि इंसाननि खे खाई विया आहिनि। अॼु साले बंबरे में हीउ जेको कुतो आयो तव्हांजे साम्हूं ॾिसो, हिनखे मारियो वियो आहे लठियनि सां, जंहिंमें पुलिस इंतज़ामिया बि वीचारी हुई असां सां गॾु, ऐं हीउ हमरा बि मौजूदु हुआ गॾु। ॾिसो तव्हां साम्हूं दौड़ाए दौड़ाए कुते खे मारियो आहे, पर माशाअल्लाह कंहिंखे खाधो बि कोन्हे। असां अहिड़ी दरख़्वास्त केसी साहब संजय कुमार खे बि ॾिनी हुई, त उन में असांजी ॻाल्हि ते अमल कोन कयो। इन खां अॻु में पोलियो जो जेको राउंड हो, उन पोलियो जे दौरान बि जेके पोलियो जूं टीमूं वियूं हुयूं उन्हनि ॻोठनि में, उन्हनि खे बि कुतनि खाधो। ऐं असां वरी बि गुज़ारिश कंदासीं त इहा कुता मुहिम हलाई वञे। यूसी चेयरमैन साहिबु ऐं पंहिंजो समारोह जो एसी साहिब खे गुज़ारिश आहे त हींअर वरी बि पोलियो जी टीम अचे पई, ऐं 3 तारीख़ ते शुरू आहे, ऐं इन खां अॻु में बहितर आहे त जेको सो इन जी वैक्सीन थी वञे त मक़ामी माण्हू ऐं जेको टीमूं हली सघनि। तव्हांजो छा चवणु था? असांजो चवणु आहे त एसी साहिब खे, यूसी साहिब खे अर्ज़ु आहे त हीअ चिता कुता नंढे ॿारनि मासूमनि खे, हीअ पाड़े जा के माल ढोर वारा उन्हनि खे खाई वञे हा। असांखे ख़बर जीअं पई त ईअं आउं डोड़ी शहर में लठ पई, खणी आयुसि इंतज़ामिया खे, पुलिस वारनि खे गॾु वठी कुते खे मारियमि त मूंखे कंहिंजे ॿार बचे खे खाई न सघे। इन जे करे असीं गवर्नमेंट खे इतलाह था कयूं त हीअ कुता वैक्सीन करे हीअ कुता शहरनि में मारिया वञनि। महिरबानी।